असां कल भी उरूज ते हुयासीं, असां अॼु भी उरूज ते आहियूं। ज़वाल उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जिन असांजो साथ छॾियो आहे, जिन असांजो साथ छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, साथियो ऐं असांजा शाहनवाज़ ॻोठ जा रवासियो। असां हींअर मौजूदु आहियूं सचल सरमस पैनल जे दोस्तनि सां ऐं उन खां कुझु हवालो वठंदासीं इलेक्शन जे बाबति जेका ही उन जी वर्क जारी ऐं सारी आहे। असां साईं अली नवाज़ डायरी साहब खां पुछंदासीं तव्हांजो साईं कमु जेको आहे सो। अवल अल्लाह अली माला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत से क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ आहे रब रहीम सो साराहियां सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं। दोस्त तव्हांजी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां टाइम ॾिनो। ऐं सचल पैनल जो मां जनरल सेक्रेटरी आहियां अली नवाज़ डायरी। ऐं अॼु न पर 2005 खां वठी करे तव्हां राहत पज़ीर आहियूं ऐं हर मामले में दोस्तनि सां गॾिजी करे पंहिंजूं कोशिशूं जारी रखियूं आहिनि। ऐं इंशा अल्लाह ताला उमेदु आहे त हीअ असांजो सचल पैनल खटे ईंदो ऐं जेके बि मसइला मसाइल हूंदा उहे असां प्रायोरिटी बिना ते पाणी आहे, ड्रेनेज आहे, रोड आहिनि, रस्ता आहिनि या जेके बि मसइला असांजे साम्हूं आहिनि ऐं असांजे मंशूर में आहिनि इंशा अल्लाह ताला उनखे पूरे करण जी कोशिशि। जी दोस्तो, हाणे असां हलंदासीं सीनियर वाइस चेयरमैन साईं नदीम मेमन साहब खां पुछंदासीं, कुझु हवालो वठंदासीं। जी नदीम भाउ। अस्सलाम वालेकुम। जीअं त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मां सचल पैनल जे सीनियर वाइस चेयरमैन ते बीठो आहियां ऐं दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि ऐं दोस्तनि जेतिरो कमु असांखां थींदो ॻोठ जो बिल्कुलु असां कुल्हे मिली असीं उन्हनि खे कमु कंदासीं। महिरबानी साईं नदीम भाउ जा। असीं हलंदासीं हाणे साईं जॉइंट सेक्रेटरी साईं हमज़ा सियाल खां कुझु हवालो वठंदासीं। साईं वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तनि खे सलाम अर्ज़ु रखां थो। ऐं सचल पैनल जो जॉइंट सेक्रेटरी आहियां। पर अर्ज़ु हिकिड़ो इहो आहे त हिते इलेक्शन 17 साल मां सम्झां थो त 17 सालनि ताईं हिन ॻोठ में अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी न थी आहे जेका हाणे थी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां सचल पैनल जो हिसो आहियूं ऐं हुनजो मां जॉइंट सेक्रेटरी आहियां। ऐं असां असल जेको मक़सदु आहे त ॻोठ खे तरजीह ॾियूं, हिन ॻोठ जी ख़िदमत कयूं। हिन ॻोठ जा तमामु इलाही मसइला आहिनि जेके 17 सालनि खां हल न थिया आहिनि। असांजी जेका अॻी क़यादत हुई उन्हनि दोस्तनि जेको आहे सो कुझु टाइम पंहिंजो पाण खे ॾिनो, ॻोठ खे न ॾिनो। असां इन जे करे हिन इलेक्शन जे लाइ जेको आहे सो शेड्यूल तय थियो, हिन में असां हिसो वरितोसीं ऐं इन बुनियाद ते हिसो वरितोसीं त हिन ॻोठ जी सुहिणे मां सुहिणी ख़िदमत करे। सचल सरमस्त पैनल जो साईं चेयरमैन साईं ऐं सरवाण अॻवान साईं लतीफ़ शाह खां कुझु जेको आहे सो हवालो वठंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। प्यारा दोस्तों मौसम जेके बि कठे आयो अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों मुंहिंजो अब्दुल लतीफ़ शाह नालो आहे उर्फ गुलाम नबी शाह वलद अली शाह लकियारी सादात। प्यारा दोस्तों मूं हिते जेको 2013 खां वठी रहियो आहियां त 7-8 साल में चर्चो त हले पियो माशाअल्लाह, पर कमु कोई बि न पियो हले। इन खां पोइ असां हिन ग़रीब हलड़ोकी मारवाड़ा माण्हू किले अटेक मज़दूर माण्हू जेके हिते रहनि पिया उनको मेंटेन बि वधी वञे, कम न पिया थियनि। ॾिसी करे दुख ॾाढो थियो। पोइ मां मजबूर जेको आहे उनजी हिमायत में आयो आहियां। ग़रीबनि जी हलड़ोकी हिमायत में थी हिमायत जे करे निकिरी आयो आहियां। ॿार मूंखे को बि हिन में दख़ली गवर्नमेंट लाइ में हुजे कंहिंजे चंदे में या मेंटेन में मां कंहिं में बि हथु मथे थो कयां त 10 रुपया मूंखे न खपनि। ऐं मूंखे सिर्फ़ु इहो आहे त इहे जेके पैनल में आहिनि इहे पंहिंजो हॾड़ोकी थी करे साथ ॾेई जेकॾहिं कामयाबु थी आयासीं त ग़रीबनि खे दर दर पाणी पहुचाइणो आहे। ग़रीबनि खे दर दर ते ॾुख सुख में 24 घंटनि में वञिणो आहे। इहो मुंहिंजो। जी दोस्तो, तव्हां सचल सरमस पैनल जे दोस्तनि जो कुझु मौक़िफ़ ॿुधा। हाणे असां हलंदासीं पठान खान बुरड़ो ॾे जेको सचल सरमस पैनल जो प्रेस सेक्रेटरी आहे। जी पठान भाउ। साईं सां शाहनवाज़ शरकोट जे जेको सचल सरमस पैनल हिन वक़्तु बीठल आहे, असां उन्हनि सां भरपूर तरीक़े जी हिमायत कई आहे। हिमायत करे असां पंहिंजे क़ौम जी मालिकी कंदासीं। असांजो जेको पहिरियों ई मक़सदु आहे हिकु पाणी सीवरेज गटर लाइन जा जेका बि मसइला आहिनि पंहिंजा कमु कराईंदासीं। असां दोस्तनि सां गॾु वेठा असां दोस्तनि खे इहा अपील था कयूं। असां 2004 खां वठी दोस्तनि सां मुसलसल असांजी जिदोजहद जारी हुई। पोइ शहीद गुलाम नबी जे रूप में हुजे या नसरुल्ला पंहिंजो सरवर लुंडी साहिब जी सूरत में हुजे या कंहिं ॿिए शहीद लियाकत जी सूरत में हुजे, शहीदनि खां वठी असां मुसलसल हलंदा था अचूं। 2004 खां वठी इंशाअल्लाह असां पंहिंजी महिनत कंदासीं। दोस्तनि खे अपील आहे त सचल सरमस पैनल खे वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतख़ाबी निशान गुलाब आहे। जी दोस्तो, हाणे साईं मदर शाह खां हवालो वठंदासीं। साईं जेको आहे सो ऐलान करे थो सचल सरमस पैनल में जेको आहे सो हिमायत जी। जी साईं। महिरबानी साईं। दोस्तनि भाइरनि जी ऐं
हिन पैनल जो सरवान सैयद लतीफ़ शाह आहे ऐं सैयदनि हमेशह हर महाज़ ते मुक़ाबिलो कयो आहे हक़ ऐं सच जे लाइ। उन लिहाज़ सां असां सैयद सां हर वक़्तु हर ॾुख सुख में गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह भरपूर सैयद जी हिमायत कयूं था ऐं जेको आहे सो बाक़ाइदे गली गली गॾिजी हली सैयद सां गॾिजी वर्क कंदासीं इंशाअल्लाह। त ॻोठ में काफ़ियूं कमियूं कोताहियूं आहिनि कमनि जे हवाले सां ऐं असां सॼो इंशाअल्लाह मंशूर तयारु करे छॾियो आहे। हिकु त असां 24 कलाकनि जी लाइन खणी आया आहियूं जेका 3 महीननि में पूरे ॻोठ में ॼार विछाए ऐं हर माण्हूअ खे पाणी ॾींदासीं सबक़ु पहिरियों इंशाअल्लाह। ऐं पाणी जॾहिं माण्हुनि जे घर घर पहुची वियो त पहिरियों सुराण इहा थींदी, उन खां पोइ जेके आहिनि बाद में इंशाअल्लाह ॿिए कम थींदा। बाक़ी असांजो ऐलान आहे त इंशाअल्लाह 3 महीननि जे अंदरि हर माण्हूअ खे घर में पाणी मिलंदो। शाहजहान मारफानी खां जेको आहे सो मुख़्तसिर जेको आहे सो हवालो वठंदासीं ॻोठ लाइ ऐं हिन पंहिंजी यूनियन जे लाइ। जी शाहजहान भाउ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साईं सदाईं करीम ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दोस्तों मां चंद लफ़्ज़ चईंदुमि सिर्फ़ु वोट ज़मीर जो अथव। अगरि तब्दीली चाहियो था त 17 सालनि खां पोइ तब्दीली चाहियो था त वोट गुलाब ते ॾिजो सचल सरमस्त पैनल खे त इंशाअल्लाह तव्हांखे पाणी गटर लाइन इंशाअल्लाह अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो। RCC सां ॿाहिरियों गेट हणंदासीं सभु कुझु ओके कंदासीं इंशाअल्लाह अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो। वॾी महिरबानी। तमामु बहितरीनु दोस्तों, आख़िरी में इहो ई चवंदुसि त सच जो साथ ॾियणु वॾी ॻाल्हि आहे, हक़ जी राह ते हलणु वॾी ॻाल्हि आहे। सच जो साथ ॾियणु वॾी ॻाल्हि आहे, हक़ जी राह ते हलणु वॾी ॻाल्हि आहे। सदाए त हर को पंहिंजो पाण खे लीडर थो हिते, मगर बिना मफ़ाद जे ॻोठ लाइ कमु करणु वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे।